नाज़रीन, सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में सिविलियंस जो ट्रायल कालादम करार ॾियण वारो फ़ैसिलो मातल करे छॾियो आहे। जस्टिस सरदार तारिक मसूद जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जे 6 रुकनी लार्जर बेंच इंट्रा कोर्ट अपीलुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जस्टिस मुसरत हिलाली तरफ़ां 5 जजनि जे फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट चयो आहे त अपीलुनि ते फ़ैसिले ताईं गिरफ़्तार 102 ॼणनि जो ट्रायल शुरू न कयो वेंदो। फौजी अदालतुनि में हतमी ट्रायल सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां मशरूत हूंदो। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में सिविलियंस जो ट्रायल कालादम करार ॾियण वारो फ़ैसिलो मातल करे छॾियो आहे। जस्टिस सरदार तारिक मसूद जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जे 6 रुकनी लार्जर बेंच इंट्रा कोर्ट अपीलुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जस्टिस मुसरत हिलाली तरफ़ां 5 जजनि जे फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट चयो आहे त अपीलुनि ते फ़ैसिले ताईं गिरफ़्तार 102 ॼणनि जो ट्रायल शुरू न कयो वेंदो। फौजी अदालतुनि में हतमी ट्रायल सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां मशरूत हूंदो।